अबा एहतजाज के हवाले से इहो ही अॼु जेका हिते सभु लाड़काने जे अंदरि मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियूं कॉम्परस धुरियूं असांजी मज़हबी धुरियूं सभु गॾु थियूं आहिनि त मक़सदु असांजो इहो ई आहे त जेका सिंध में 6 कैनाल्स निकिरनि था उन्हनि कैनाल्स जे इंडस ते जेको अॻु में ई पाणी जी शॉर्टेज आहे सिंधू दरिया में उहा अॼु जे पंहिंजो इहो पाणी जेको असांजो खॼंदो त उन जो इफेक्ट सॼो पवंदो राइट बैंक ते ऐं कोटरी डाउन ते त असांजो इहो ई मुतालबो आहे त अॻे ई शॉर्टेज आहे पहिरें या काथों जो इंसाफ़ आहे त आबाद ज़मीन खे गैर आबाद करे बंजर करे तव्हां रेगिस्तान आबाद कयो 2.5 करोड़ 3 करोड़ आवाम जो हे गुज़र सफ़र आहे उहो ख़तमु करे 50 जेको आहे कॉर्पोरेट कंपनीज़ खे तव्हां जेको आहे ज़मीन अलॉट करे ऐं उन्हनि खे तव्हां जेको आहे सो मज़बूत कयो ऐं सिंध जे अवाम खे तव्हां बेरोज़गार कयो त असांजो मुतालबो इहो ई आहे त जेसिताईं इहे कैनाल्स जो कमु बंदि न थींदो ऐं ऑफिशियली अनाउंस न थींदो त सिंध जे अंदरि इहो एहतजाज जारी रहंदो।